वज़ीर आज़म पाण क़ौमी असेंबली ख़त्म करे सघे थो, ॿियो को वज़ीर आज़म थी सघे थो, मंज़ूर वसाण जो इहो चवणु आहे। सूबाई असेंबलियूं रहंदियूं, क़ौमी असेंबली टुटी सघे थी, पोइ ॿीहर इलेक्शन थींदी, मंज़ूर वसाण जो इहो चवणु आहे। साइफ़र केस में PTI बानी खे आर्ज़ी रिलीफ मिलियो आहे, ख़ुश फ़हमी में न रहे। पीपल्स पार्टी अॻवान जो वधीक चवणु आहे त मौजूदा हालतूं मुल्क ऐं PTI बानी लाइ बहितर न आहिनि। अहम ख़बर मां शेयर करे रहिया आहियूं। कोडेजी में पीपल्स पार्टी अॻवान मंज़ूर वसाण मीडिया सां ॻाल्हि ॿोल कई आहे। वज़ीर आज़म पाण क़ौमी असेंबली ख़त्म करे सघे थो, ॿियो को वज़ीर आज़म थी सघे थो। सूबाई असेंबलियूं रहंदियूं, क़ौमी असेंबली टुटी सघे थी, पोइ ॿीहर इलेक्शन थींदी। मंज़ूर वसाण वधीक चयो त साइफ़र केस में PTI बानी खे आर्ज़ी रिलीफ मिलियो आहे, ख़ुश फ़हमी में न रहे। नाज़रीन, कोडेजी में सूबाई वज़ीर मंज़ूर वसाण मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त वज़ीर आज़म पाण क़ौमी असेंबली ख़त्म करे सघे थो, ॿियो को वज़ीर आज़म थी सघे थो। सूबाई असेंबलियूं रहंदियूं, क़ौमी असेंबली टुटी सघे थी, पोइ ॿीहर इलेक्शन थींदी। साइफ़र केस में PTI बानी खे आर्ज़ी रिलीफ मिलियो आहे, ख़ुश फ़हमी में न रहे, जॾहिं त मौजूदा हालतूं मुल्क ऐं PTI बानीअ लाइ बहितर न आहिनि। पीपल्स पार्टी अॻुवाण मंज़ूर वसाण मीडिया सां ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त वज़ीर आज़म पाण क़ौमी असेंबली ख़त्म करे सघे थो, ॿियो को वज़ीर आज़म थी सघे थो। सूबाई असेंबलियूं रहंदियूं, क़ौमी असेंबली टुटी सघे थी, पोइ ॿीहर इलेक्शन थींदी। साइफ़र केस में PTI बानी खे आर्ज़ी रिलीफ मिलियो आहे, ख़ुश फ़हमी में न रहे।